धीअ सारा आउं हिन पाणीअ खे कुझा कयां मूंखे वेह वटो आणे ॾे त पी पसा पूरा कयां हिननि सूरनि मां हिननि दर्दनि मां जान छुटे कूंधर पुटनि जो विछोड़ो कई साल 60 पर हाणे ही अखियूं कूंधर पुट जो लाश ॾिसी कोन सघंदी अम्मा पाण कुझा कंदासीं जेको नसीब में हूंदो उहो त लोहणो पवंदो न। सदको थियां तो तांधीअ नाले में सभागी आया पर आया निपट निभागी भागी आया न पुटनि जूं ख़ुशियूं ॾिठा न धीअ जूं लाऊं न उन्हनि जी का औलाद ॾिठी ये आंसू दिल में खणी मण मिटीअ जा मथा विझी वञी सुम्हंदसि धीअ सारा तूं ऐं जुमन मूंखे हितां वठी हली दरिया में लोढ़े अचो आउं हिन घर लाइ अभागी आहियां मन मुंहिंजे मुंहुं खां पोइ तव्हांजा भाग भरनि मूंखे नसीब में न आहिनि ॾिसण त तुंहिंजूं अखियूं भाउनि खे ॾिसनि। सारा जी मां ईअं मच तूं सभागी आहीं ऐं सभागी रहंदीअ दरिया जी कंधी ते रहंदड़ समूरनि माण्हुनि जा हाल तक़रीबन अहिड़ा ई आहिनि सदाईं ॾुखिया ऐं ॾंभिया पिया तूं दिलि न अलाह ते भरोसो रख जे आरब ज़िंदा न मोटियो न असलम ज़रूर मोटंदो। अम्मा अलाह मुंहिंजो हिकिड़ो भाउ त मूंखां खसी वरितो पर अलाह कंदो त ॿियो भाउ मूंखे मोटी मिलंदो। रब रहीम ऐं बाज़ारो आहे तूं ज़रूर असां ते रहम कंदो आरगो सब्र करियो। ओ मने होतन वेचारी सरतने आहे सारी वने होतन वेचारी ओ सरतने आहे सारी सरतने आहे सारी सूरने आहे मारी वने होतन वेचारी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।